हाई कोर्ट हैदराबाद डिसीजन ॾिनो त नेपाल में वञो असां वटि इहो फ़ैसिलो कोन्हे असां हिन खे चयो ऑर्डर हुनखे असांखे महिरबानी करे पैसा जेके आहिनि ईज़ी इंस्टॉलमेंट करे ॾियो त असां करंट अमाउंट तव्हांजो जेको थिए थो मंथली ऐं प्लस इहे पैसा इंस्टॉलमेंट में तव्हांखे ॾियूं पर असांखे अॼु जेको आहे सो एक्शन साहब ऐं एसी साहब चयो त पैसा सभु यकम स्वीकारियो जंहिं तव्हांजी सप्लाई बंदि कंदो अमाउंट जेको असांजे 1 करोड़ 60 लख जो थिए थो ऐं मंथली जेको असांजो अमाउंट आहे 40 खां 50 लख रुपया हिकु माण्हू जो अलॻि थींदो आहे जंहिं महिल जेको असां वटि तरह पैसा असां हुनखे जो असांखे इंस्टॉलमेंट करे ॾियो इंस्टॉलमेंट असांखे फुल जवाब ॾियो असां न करे सघंदासीं असांखे उहो ऑफिसर मिलियो आहे हाणे असां मजबूर थी विया आहियूं हाणे ज़ारा बर्फ़ कारखाना ऐं बर्फ़ जूं माण्हुनि खे शहर में सप्लाई थिए थी जंहिंमें प्यारो आहे सीता आहे फुलजी आहे ऐं ख़ुदाबाद आहे बान हिन खे सप्लाई कयो आहे मोरे ते बर्फ़ वेंदी आहे असांखे हाणे ज़ारा जी सप्लाई असांजी बंदि थी सुभाणे असां सप्लाई न ॾेई सघंदासीं सुभाणे हिन सप्लाई न हुजण जे करे एक्सीडेंट थींदो पए गर्मियुनि में अमवा थी थो पए ज़िम्मेवार सेपको वारा